बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि अहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि अहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। मोहतरम नाज़रीन, असां अगर कंहिं शइ जी अज़मत, कंहिं शइ जी इज़्ज़त जो मेयार ॻोल्हणु चाहियूं त असां खां सभ खां वॾो मेयार आहे त उन शइ जी वधीक इज़्ज़त अज़मत आहे जंहिंजी क़ुरान करीम तारीफ़ फरमाए। त पोइ असां सभई गॾिजी करे रमज़ानुल मुबारक जे महीने जी इज़्ज़तनि ऐं अज़मत खे सलाम पेश कंदासीं त रमज़ानुल मुबारक तुंहिंजी इज़्ज़तनि खे सलाम जो तुंहिंजी तारीफ़ क़ुरान करीम कई आहे। उहो हिन अल्फाज़ में है त शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन। रमज़ान जो महीनो उहो मुबारक महीनो आहे जंहिंमें क़ुरान खे नाज़िल कयो वियो आहे। त मुक़दस जेतिरी मुक़दस किताब ईअं सम्झो त ओतिरो मुक़दस महीनो। इन क़ुरान जे तक़दुस जे करे माह रमज़ान खे तक़दुस मिलियो आहे। असां मुख़्तसर कंदे ही नशिस्त असांजी मुख़्तसर अचूं था पिया हिकु हदीस जी तरफ़। हदीस जेकी आहे रिवायत कई वई आहे इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खां। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जन नक़ल कयो आहे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जी तरफ़ मुख़ातिब थी चवनि था त ए इंसानो, तव्हां ते हिकु अहिड़ो महीनो अची रहियो आहे जंहिंजी राति 1000 महीननि जी रातनि खां अफ़ज़ल आहे। उहो महीनो कहिड़ो आहे? उहो महीनो रमज़ान जो महीनो आहे। अल्लाह ताला इन महीने जा रोज़ा वाजिब करार ॾिना आहिनि ऐं अल्लाह ताला हिन महीने में हिकिड़ी राति मुस्तहब नमाज़ पढ़ण खे ॿियनि महीननि में 70 रातनि जे मुस्तहब नमाज़नि जे बराबरि करार ॾिनो आहे। ऐं जेको बि शख़्स मुस्तहब नेकियुनि मझां, मुस्तहब भलाइयुनि मझां हिकु नेकी हिन माह रमज़ान में कंदो त अल्लाह ताला उनखे अजुर अल्लाह जे फर्ज़नि मझां हिकु फरीज़ो अदा करण जेतिरो अता कंदो। ऐं जेको बि शख़्स हिन महीने में अल्लाह जे फर्ज़नि मझां हिकु फरीज़ो अदा कंदो त अल्लाह ताला उनखे ॿियनि महीननि में 70 फर्ज़नि अंजाम ॾियण जेतिरो सवाब अदा कंदो। ऐं हीउ जेको महीनो आहे इहो सब्र जो महीनो आहे ऐं सब्र जो अजुर ऐं सवाब जेको आहे उहा जन्नत आहे। हीउ महीनो मुवासात यानी बराबरी जो महीनो आहे। बराबरी जी मतिलबु असां ॿिनि लफ़्ज़नि में ॿुधायूं त हिन महीने में अमीर ऐं फ़क़ीर बराबरि थी था वञनि उन निभाइण ऐं बुख निभाइण में। को बि फ़र्क़ु इन ॿिन्ही में नथो रहे। हीउ उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला मोमिनी जे रिज़्क़ में इज़ाफ़ो थो करे। ऐं रसूल ख़ुदा जन फरमाइनि था जेको बि शख़्स हिन महीने में हिकु मोमिन रोज़ेदार जो इफ़्तार कराए त अल्लाह ताला वटि उन जो सवाब हिकु ग़ुलाम आज़ाद करण जे बराबरि आहे ऐं अल्लाह ताला उन जा तमामु गुज़िरियल गुनाह माफ़ करे छॾींदो। त उते महफ़िल में वेठल माण्हुनि मझां कंहिं माण्हू चयो या रसूलल्लाह, असां मझां त सभई इन शइ ते कुदरत नथा रखनि त उहे कंहिं हिकु रोज़ेदार जे रोज़े खे अफ़्तार कराइनि त पोइ इहो सवाब हासिल कीअं कनि? रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह ताला जे ज़ात करीम आहे। अल्लाह ताला इहो सवाब उन शख़्स खे बि ॾींदो अगरि उहो रोज़ेदार जो खीर जे हिकु ढुक सां बि रोज़ो इफ़्तार कराए, या उहो शख़्स पाणी जे हिकु ढुक सां बि रोज़ेदार जो रोज़ो इफ़्तार कराए, या खजूर मझां खजूर जी हिकु गड़ी ते बि जेको आहे त रोज़ेदार जो रोज़ो इफ़्तार कराए, अल्लाह ताला उनखे बि इहो सवाब अदा कंदो। यानी हिकु ग़ुलाम आज़ाद करणु ऐं उनजा तमामु गुज़िश्ता माफ़ थी वेंदा। रसूल ख़ुदा जन फरमाइनि था त हिन महीने में पंहिंजे नौकरनि ते, पंहिंजे ग़ुलामनि ते आसानी कयो ऐं उन्हनि ते सख़्ती न कयो त अल्लाह ताला क़यामत वारे ॾींहुं तव्हां ते बि आसानी कंदो। हिन महीने में 3 ॾहाका आहिनि। पहिरियों ॾहाको जेको आहे, पहिरियों अशरो जेको आहे रहमत जो आहे ऐं ॿियो अशरो जेको आहे मग़फ़िरत जो आहे ऐं टियों जेको अशरो आहे उहो दुआउनि जी क़बूलियत जो ऐं नारे बाह जहन्नम जी बाह खां आज़ाद थियण जो ॾहाको आहे। लिहाज़ा रसूल ख़ुदा ते फरमाइनि था त हिन महीने में 4 अहिड़ियूं ख़सलतूं आहिनि। 4 ख़सलतनि मझां 2 ख़सलतनि खां तव्हां बेनियाज़ नथा थी सघो ऐं 2 ख़सलतनि ते अल्लाह ताला राज़ी आहे।
जिन बिन ख़सलतनि ते अल्लाह ताला राज़ी आहे उहे आहिनि हिकु अल्लाह ताला जी महबूदियत जी गवाही ला इलाहा इल्लल्लाह ऐं ॿी आहे मुहम्मद मुस्तफ़ा जी रिसालत जी गवाही मुहम्मद रसूलुल्लाह। यानी इन जो मतिलबु इहो त असांखे माह रमज़ान में इहो विर्द बि करणु खपे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ऐं जेके ॿ ख़सलतूं ॿियूं आहिनि उहे इहे आहिनि त तव्हां जेको आहे त पंहिंजे हाजतनि खे अल्लाह ताला खां हिन में घुरो ऐं जन्नत जो अल्लाह खां सवाल कयो ऐं पंहिंजी ख़ैरियत आफ़ियत जो अल्लाह ताला खां सवाल कयो ऐं जहन्नम जे बाहि खां बचण जे अल्लाह खां पनाह घुरो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।